रहमतों आहिन घणियों रमज़ान में, हा 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 रहमतों आहिन घणियों रमज़ान में, बरकतों आहिन घणियों रमज़ान में, रहमतों आहिन घणियों रमज़ान में, हा 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 रहमतों आहिन घणियों रमज़ान में। ऐं था पचन हर घर अंदर तेहरी ओता, बरकतों आहिन घणियों रमज़ान में, रहमतों आहिन घणियों रमज़ान में, बरकतों आहिन घणियों रमज़ान में, रहमतों आहिन घणियों रमज़ान में। अच्छा भाई मुस्तफ़ा जो दर वनी हे कर दिसा, हसरतों आहिन घणियों रमज़ान में, बरकतों आहिन घणियों रमज़ान में, हा 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 रहमतों आहिन घणियों रमज़ान में, बरकतों आहिन घणियों रमज़ान में, रहमतों आहिन घणियों रमज़ान में। माशाअल्लाह, वाह वाह सुभान अल्लाह। यही हकीकत भी आहे त रहमतूं घणियूं आहिनि रमज़ान में। बेशक बेशक बेशक। रमज़ान जो कलाम मोहम्मद अवेस चाचड़ साहब, अवेस सरवर चाचड़ साहब कादरी साहब तमामु बहितरीन नात पेश कई। असां वटि टाइम अच्छा ठीकु आहे, ब्रेक जो टाइम थी वियो आहे। ब्रेक खां पोइ वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। ॾिसंदा रहो से ट्रांसमिशन रहमत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, खुश आमदीद चऊं था। टाइम बिल्कुलु घटि आहे, चवंदा आहिनि त टाइम घटि आहे ऐं मुक़ाबिलो सख़्तु आहे। टाइम असां वटि घटि आहे। टाइम जेकॾहिं टाइम जी ॻाल्हि कंदासीं त टाइम कंहिंजो इंतज़ारु न कंदो आहे, वक़्तु कंहिं इंतज़ारु न कंदो आहे। ना तरफ़ हलंदासीं छो त सहरी असांखे बि करणी हूंदी आहे। यकीननि तव्हां बि एहतमाम कंदा हूंदा सहरी में, जेके असांजी माउरूं भेनरूं जेके भाइर आहिनि सभई एहतमाम में। टाइम बि न हुजे वरी माण्हू एहतमाम बि कंदो रहे जल्दी जल्दी। हा बिल्कुलु। असां वटि हिकिड़े नए महिमान बि जॉइन कयो आहे, हसीब कादरी ऐं मोहम्मद कासिम बि कासिम त असां सां गॾु वेठो आहे, पर हुनखे शायदि कंहिं ज़रूरी कम सां वञिणो पियो। ना ॿुधंदासीं कासिम, मोहम्मद कासिम ॿुधायो। वाह वाह सिंगार मदीने